शेदात कोट में शेरिन पुलिस जी मुबैना ज़्यादतिन ऐं वधंदड़ बदअमनी खिलाफ एहतजाज करे नारेबाज़ी कई। शहर में वधंदड़ मोटरसाइकिल फुर चोरी के वाक़ियन ऐं ए सेक्शन पुलिस जी मुबैना नाइंसाफ़ियन खिलाफ शेरिन लियाकत खोसो, मंसूर सुमरो, लियाकत भट्टी, नोमान गोरी, ज़ीशान मीराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में कोटुमोटू चौक एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस खिलाफ नारेबाज़ी करे धरणो हयो। उन मौके ते अॻवाणनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में रोज़ानो मोटरसाइकिल फुर मुख़्तलिफ़ हंधनि तां चाबी चोर मोटरसाइकिलूं चोरी करे आसानी सां फरार थी वञनि था ऐं शहर में फुर जा वाक़िया थी रहिया आहिनि। हुननि चयो त गुज़िरियल राति बि विच शहर में अनाज मंडी वेझो तेल जे वापारी रमेश कुमार खां 1,80,000 फोरू फुर करे फरार थी विया। पुलिस ॾोहारियुनि सां ॿिट बणियल आहे, जंहिं करे ॾोहारियुनि खिलाफ के बि उपाउ नथा वरिता वञनि। हुननि बस वारनि खां मुतालबो कयो त शहर में वधंदड़ बदअमनी जे वाक़ियनि ऐं पुलिस जी नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठी शहरियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।